मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां अवां जो मेज़बान सर्वे चोडो अवां जी समातुनि में वरी हाज़िर आहियां। सामीन, अॼु असां साईं दिलशाद भुट्टो सीनियर खे पंहिंजे इन स्टूडियो में दावत ॾिनी आहे। पहिरियां त दिलशाद साईं वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन प्रोग्राम में शामिल थियण लाइ। जी सर्वे महिरबानी। दिलशाद साईं, मुल्क में हिकिड़ो नओं रिंगट शुरू थी वियो आहे। हिकिड़े पासे चीफ जस्टिस जंहिंजो कमु अदालतुनि में केसनि खे उकलाइजे, पर हू हिकिड़ी नई मुहिम ते निकिरी पियो आहे त मुल्क ॾुकार जो शिकार न थी वञे, इन लाइ हाणे डैम ठाहिण ज़रूरी आहिनि। हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे, ॿिए पासे सिंध में पाणी जी सूरत हाल सोकेड़ी वारी थी वई आहे। कहत थर में इन वक़्तु आहे ऐं वॾी मुश्किल सां हाणे आबादगार पंहिंजो फ़सुल करण जे लाइ तयारु थिया आहिनि। इन समूरी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? तारीख़ में तमामु घणियूं वेसाघातियूं थियल आहिनि ऐं उन वेसाघातियुनि खे नज़र में रखंदे अॼु ही ऐलान ऐं ही डैम जा किसा, तव्हां इन्हनि सभिनि मामलनि खे कीअं था ॾिसो? सर, साईं ॻाल्हि इहा आहे त ही चीफ जस्टिस जो इशू ई न आहे डैम ठाहिण। ठीकु आहे, ही मसइलो प्योरली पॉलिटिकल आहे। वक़्त जे जेके हुक्मरान आहिनि, असेंबली आहे, पार्लियामेंट आहे, गवर्नमेंट आहे, कैबिनेट आहे, ही मसइला उन्हनि जा आहिनि। उनखे मुल्क जी पॉलिटिकल सूरत हाल खे बि नज़र में रखणो पवंदो आहे। मुल्की वसीलनि जी कीअं विर्श कजे, इन्हनि शयुनि खे बि नज़र में रखणो। उन खां पोइ इहे हिकिड़ा ॾुखिया प्रोजेक्ट्स आहिनि, तमामु घणा। उन्हनि प्रोजेक्ट्स खे अदालतूं वेही ऐं फ़ैसिला कनि। हिकु केस त कोन्हे चीफ जस्टिस हुनखे जेका पंहिंजा रिमार्क्स ॾिए या पंहिंजा फ़ैसिला ॾिए। असल में ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क जा जेके रियासती इदारा आहिनि, जेके हिन मुल्क खे एजेंसियूं हलाइनि, उन्हनि एजेंसियुनि खे इहा ख़बर आहे त कालाबाग डैम हुजे, भाषा डैम हुजे या का ॿी डैम हुजे, इंडस रिवर ते वधीक डैम ठाहिण सां तमामु वॾो मसइलो पैदा, शदीद मसइलो पैदा थींदो। छो जो उनखे ख़बर आहे त सिंध ऐं बलूचिस्तान में पाणीअ जी शदीद खोट आहे। सिंध ऐं बलूचिस्तान इंडस रिवर मां पाणी खणे थो, पंजाब इंडस रिवर जे मथां वेठो आहे। जेतिरो बि पाणी अचे थो पहिरियों पंजाब थो खणे इंडस रिवर मां। डैम्स तरबेला डैम ठहियल आहे, उनमें स्टोर थो करे पंहिंजी ज़रूरतुनि जे लाइ। बाक़ी जेको थोरो घणो पाणी अचे थो इंडस में, उहे मोकिलनि था जेको सद खे पूरो थिए पाए हिन बलूचिस्तान में। हिन मुल्क जा जेके बि हुक्मरान आया आहिनि उनखे बि ख़बर आहे, हिन मुल्क जी एजेंसियुनि खे बि ख़बर आहे त का बि इंडस रिवर ते का बि डैम ठाहिण सां सिंध ऐं बलूचिस्तान में पाणीअ जी खोट शदीद थींदी, शदीद बहरान पैदा थींदो, माण्हुनि जूं ज़मीनूं सुकंदियूं, आबादगार मुतासिर थींदा। उन करे इन इशू खे
ही पाण साल नथा करण चाहिनि। छो त इन्हनि माण्हुनि खे सुभाणे सिंध मां बि वोट वठणो आहे, बलोचिस्तान ॾे बि वञणो आहे। इहे पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ जा पंहिंजा मफ़ाद आहिनि, पंहिंजो सियासी स्ट्रेटेजीज़ आहिनि। फौज हिन मुल्क में अॻ में ई घणी इन्वॉल्व थी आहे, उनजी साख मुतासिर थी आहे, अवाम जे अंदरि बि साख मुतासिर थी आहे। उन करे फौज बि हिन मसइले में अचणु नथी चाहे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ बि हिन मसइले में अचणु नथी चाहिनि, पंहिंजी साख को बि उन करे हुननि अदलिया खे अॻियां कयो आहे। छो जो अदलिया खे न कंहिंखां वोट वठणो आहे, न अदलिया वटि जेको आहे सो को अहिड़ो फोर्स आहे जेको खणी वञी माण्हुनि जे हियांव ते चढ़ी बीहे। ही जज आहिनि, पंहिंजो टेन्योर पूरा कंदा, घर हलिया वेंदा। उन्हनि अदलिया खे इस्तेमालु कयो आहे। अदलिया फ़ैसिलो करे त असां माण्हुनि खे इहो चवंदो असां मजबूर आहियूं। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस चए थो डैम ठाहियो, असां छा कयूं, असां त नथा ठाहियूं। सवाल हाणे इहो थो पैदा थिए, इहा हिन मुल्क जे एजेंसियुनि खे चङी रीति ख़बर आहे। इंडस रिवर जो जेको बि पाणी हुयो उहो पंजाब खणी वियो, चोराए वियो आहे सॼे जो सॼो। तव्हां इंडस रिवर जो पाणी ईंदो ई कोन हो। मादीअ में जेतिरो तव्हां मज़ा वरिता, फसल कया, तव्हां इहो सम्झो त इहो पाणी जेको आहे जेको पंजाब तव्हांखे ॾिए थो, या इंडस रिवर में जेको पाणी बचे थो उहो एॾो घणो आहे यार जो असांजा फसल थी था वञनि था। पर ईअं न हो, कंहिंखे बि ख़बर न हुई इहो पाणी जेको सिंध ते थो अचे, इहो पाणी इंडिया जे चनाब नदीअ मां थो अचे, चनाब रिवर मां अचे। घटि में घटि 1.5 लख क्यूसेक पाणी चनाब नदीअ मां, छो जो हिननि 3 नदियूं त विकिणी ॾिनियूं इंडिया, रावी, सतलज ऐं ब्यास। हिननि वटि चनाब, झेलम ऐं पंहिंजो इंडस, 3 नदियूं हिननि वटि, 3 नदियूं पंजाब इंडिया खे विकिणी ॾिनियूं। हाणे जेके नदियूं हिननि इंडिया खे विकिणी ॾिनियूं, सतलज, रावी ऐं ब्यास, उन ते इंडिया डैम्स ठाहे उन्हनि जो पाणी रखे। चनाब अहिड़ी नदी जेका पाकिस्तान खे मिलियल आहे, उन करे इंडिया हुन ते डैम। झेलम खे पाकिस्तान पाण डैम ठाही, मंगला डैम, उन करे झेलम जो पाणी बि बंदि थी वियो। हाणे हिननि 5 ई नदियुनि जो पाणी कंदो हो सिंधू दरिया में शोर, 4 नदियुनि जो पाणी बंदि थी वियो। हिकिड़ी चनाब हुई जंहिंजो पाणी, जंहिं ते न पाकिस्तान डैम ठाही न इंडिया डैम ठाही, हिकिड़ी वाहिद चनाब नदी बचियल हुई जंहिंजो पाणी 1.5 लख बचंदो उहो अॼु इंडस रिवर में छोड़ कंदो, बाक़ी 4 नदियुनि जो पाणी इंडस रिवर में छोड़ न कंदो। इहो जेको तव्हां फसल कया हिन महिल ताईं मज़ा वरिता, इहो चनाब जे 1.5 लख पाणीअ ते मज़ा वरिता। इहा हिन मुल्क जे सियासतदाननि खे बि ख़बर आहे। चीफ जस्टिस खे जेकॾहिं स्टडी कई हुनजी, स्टडी न कई थी त पोइ त हुन ते मयार बि न आहे। पर हिन मुल्क जे पॉलिटिशियंस खे, सियासतदाननि खे हिन सॼी सूरत हाल जी ख़बर आहे। हिन मुल्क जी एजेंसियुनि खे हिन सॼी सूरत हाल जी ख़बर आहे त सिंध ऐं बलूचिस्तान ते जेको पाणी थो वञे उहो चनाब मां थो अचे। ऐं हुननि खे इहा बि ख़बर आहे त जंहिं ॾींहुं चनाब ते इंडिया डैम ठाही उन ॾींहुं इहो पाणी अचणु बंदि, जंहिंजो नतीजो इहो थींदो त सिंध में ऐं बलूचिस्तान में पाणी जी शदीद खोड़ पैदा। इहे सभिनी खे ख़बर आहे। काफ़ी वक़्त ताईं त इंडिया डैम ठाही कोन्हे। इंडिया जी बगल यार डैम ठाही तमामु देरि सां। जॾहिं इंडिया चनाब जे बगल यार डैम ठाही, मां 2004-2005 जो दौर आहे, मुशरफ जो दौर आहे। जॾहिं इंडिया बगल यार डैम ठाही चनाब जे मथां, त इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में विया त नदी असांजी आहे, हिन ते इंडिया खे कब्ज़ो थियो। हिननि जेको वर्ल्ड बैंक में मुआइदो कयो हो इंडिया सां, जेको सिंतास मुआइदो कयो, हुन में किथे जो लिखी ॾिनो हो इंडिया ज़रूरत जेकॾहिं पवेसि त एतिरा मिलियन एकड़ फुट पाणी वधीक खणी सघे थी असांजे नदियुनि मां। इंडिया इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में इहा शइ साबित कई त असां पाकिस्तान जे 3 नदियुनि मां, इंडस, झेलम ऐं चनाब मां, कंहिं बि नदीअ मां इज़ाफ़ी पाणी खणी सघूं था, असांखे इजाज़त मिलियल आहे मुआइदो। पोइ बि इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस खे लिमिट कयो, हुननि डैम में कुझु वधीक गुंजाइश रखी, उहा गुंजाइश जी घटाई वई ऐं हुननि खे महदूद कयो वियो त वधीक पाणी रखियो पाकिस्तान में पाणी जी खोट पैदा। बहरहाल इहो आहे त इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस बगलिया डैम खे रद्द न कयो, इंडिया बगलिया डैम ठाहे हुई। इंडिया जे बगलिया डैम ठहण खां पोइ जेको 1.5 लख क्यूसेक पाणी सिंध ॾे ईंदो उहो बि बंदि थी वियो। प्लस में 50-60 हज़ार क्यूसेक पाणी जेको पंजाब चनाब मां खणंदो उहो बि घटि थी वियो। हाणे मसइलो इहो आहे त पंजाब इन शइ सां टके जी बि दिलचस्पी न आहे त सिंध ॾे पाणी वञे, सिंध वारा चवनि मज़े तरे ॾे, उन सां उनजी का बि दिलचस्पी न आहे तव्हां ॾे पाणी अचे थो या नथो अचे। हुननि जी ज़रूरत इहा आहे त चनाब में जेको 50-60 हज़ार क्यूसेक पाणीअ जी खोट पैदा थी आहे,
जेको पाणी 50-60 क्यूसेक पंजाब जी ज़मीनुनि खे आबाद करण लाइ उहो खुटी पियो आहे। पंजाब जी ज़मीनूं पाणीअ जे खोट जे करे सोकड़ियो, हुननि खे उहा खोट पूरी करणी, हुन लाइ हुनखे डेम ठाहिणी आहे। तव्हांखे टको ज़रो बि कोन ॾींदा, तव्हां त ख़ुशि जो शिकार आहियो। ऐं सिंधी माण्हुनि खे एतिरो हुननि मीडिया जे ज़रिए कायल कयो आहे त कराचीअ में पाणी कोन्हे, हुनजो मक़सदु इहो आहे त डेम कोन्हे, डेम हुजे त कराचीअ में असां फुहारा पाणी ॻाल्हाए छॾींदासीं। सिंध में ज़मीन सुकनि थियूं इनजे करे जो डेम कोन्हे, डेम ईंदी त सिंध खे अॻिली अॾे छॾींदासीं पाणीअ सां। 7 मिलियन एकड़ फुट पाणीअ जी औकात जा आहे, 9 मिलियन एकड़ फुट जी त डेम ऑलरेडी तरबेल आहे। उन मां सिंध खे न ॾियो त हाणे भाषा मां ॾींदा। हाणे ही न कोशिशि में लॻा पिया आहिनि। पंजाब जी जेका 50-60 क्यूसेक जी खोट आहे उनखे पूरे करण लाइ इज़ाफ़ी पाणी स्टोर करण, इज़ाफ़ी पाणी स्टोर करण लाइ हिनखे डेम खपे। कालाबाग ते डेम ठाहे नथा सघनि, छो असां कोन था कढूं, सिंधी माण्हू न कतरनि कोन था कढनि, सिंधी माण्हू न सिंधियुनि जी वटि टके जी डेम शूदर नथा कनि। हुननि खे छड़ो एतिराज़ जेको मारे थो कालाबाग उहो थो मारे ख़ैबर पख्तूनख्वा जो आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू पाकिस्तान आर्मी में आहिनि, उन करे उन्हनि खे बि एतिराज़ आहे त ख़ैबर पख्तूनख्वा ॿोड़ींदी कालाबाग डेम, कालाबाग डेम न ठहणु खपे। ही इन शइ खां लवाइनि था असांजे पंहिंजे एडमिनिस्ट्रेशन में, पंहिंजनि इदारनि में खोट न पवे, डिस्प्यूट पैदा न थिए, हुनजे करे कालाबाग डेम था। हाणे कालाबाग डेम जेकॾहिं नथा ठाहे सघनि त पंजाब खे ज़रूरत लाइ पाणी त खपे, ॿियो अल्टरनेट आहे भाषा। हाणे भाषा डेम ठाहिण था। भाषा डेम गिलगित बल्तिस्तान इलाइक़े में दयामीर जे इलाइक़े। कालाबाग जी ॻाल्हि ॿी, कालाबाग में बारिशुनि जो पाणी मिलंदो आहे, हुन करे जेकॾहिं कालाबाग ते डेम ठहे हा त इंडस रिवर जो पाणी प्लस बारिशुनि जो पाणी मिलाए डेम खे भरे न। भाषा वटि इंडस रिवर जा वहकिरा तमामु घटि आहिनि। गिलगित बल्तिस्तान में इंडस रिवर जा वहकिरा मुश्किल सां 1.5 लख पाणी जेका दाख़िल थींदो आहे अस्करदू वटि। अस्करदू उहा पॉइंट आहे जितां इंडस रिवर दाख़िल थींदी आहे पाकिस्तान ऐं सरहद। नॉर्मली उते 1 या 1.5 लख पाणी जो वहकिरो हूंदो आहे। हाणे 1.5 लख पाणीअ खे हू दयामीर वटि अची रोकींदा भाषा। माना तव्हां ॾे त फ़िलहाल कतिरो बि तव्हां ॾींदे 60-70 क्यूसेक चनाबारा मदा त विया तव्हांजा, 1.5 लख पाणी बंदि थियो। हाणे इंडस में तव्हां ॾींदो आहे 60 या 70 वॾे वॾो आहे 80-90 हाणे 1.5 लख पाणी जॾहिं रोकींदा मथे दयामीर वटि, तव्हां ॾे कतिरो बि कोन ईंदो। तव्हां ॾे पाणी हुन वक़्तु ईंदो जॾहिं भाषा भरिजी वञे, भाषा खां पोइ वरी तरबेला भरिजे, भाषा खां पोइ जेको पाणी छॾींदा उहो तरबेला रोकींदी, वरी तरबेला खे भरींदा। हाणे हिकिड़ी डेम आहे तरबेला, उहा थी भरिजे, पोइ 2 भरजी, भाषा भरबी, तरबेला भरबी। हुन खां पोइ सीज़न शुरू थींदी, पाणी पंजाब इस्तेमालु कंदो। पंजाब जी सीज़न पूरी थियण, हाणे तव्हां ॾे जेको पाणी आयो आहे पंजाब जी सीज़न पूरी थियण खां पोइ आयो आहे, जॾहिं पंजाब खे पाणीअ जी ज़रूरत उन्हनि जी पूरी थी वई। पाणी जेको ओभर बची वियो आहे, ओभर तव्हांखे हाणे तव्हां ओभर ते फ़सुलु था कयो। जेके ॿिज सड़िया हुई त सड़िया जेके बची आहे उन्हनि जी रोकणी पई थी। अधु ज़मीन थींदी, अधु न थींदी हिन सां। हाणे भाषा जे थियण खां पोइ पाणी अञा महीनो ॾेढ लेट ईंदो, छो जो भाषा खे भॼण में बि घटि में घटि 2 महीना खपनि, पर 1.5 महीनो बि जेकॾहिं चऊं, सफ़ा महीनो बि चऊं। हाणे जेको तव्हां वटि पाणी पहुतो आहे उन में तव्हांजा अधु फ़सुल अचनि था, अधु जेको महीनो अञा लेट पहुचंदो। सीज़न हूंदी त पोखिजो, न त उहो पाणी समुंड में छॾे ॾिजो। वरी पोइ पंजाब चवंदो त पाणी समुंड में थो वञे, 3 डैम बि ठाहिया हूंदा। या त हिन मुल्क जे सियासतदाननि खे सम्झ में कुझु कोन थो अचे, न हिन मुल्क जे जजनि खे कुझु सम्झ में थो अचे, न हिन मुल्क जी आर्मीअ खे कुझु सम्झ में थो अचे, न हिन मुल्क जे सियासतदान खे कुझु सम्झ में थो अचे। या इहो आहे त हुनखे पंजाब खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र कोन थो अचे। पंजाब जो ज़रूरत पूरो ॿिया वञी जान में तरे नथो। अञा हिन मथो हाणे फज़ूल आहिनि त सॼी ज़िंदगी मथो आयो आहे, सॼी ज़िंदगी अंग करे हिननि खे ॿुधाया आहिनि, सॼी ज़िंदगी हिननि खे सम्झायो आहे। हिननि खे इहो बि सम्झायो आहे त चनाब जो पाणी उधारो आहे, कंहिं वक़्तु इंडिया डैम ठाहींदी इहो पाणी बंदि थी वेंदो। तव्हां पंहिंजनि सोर्सिस मां पाणी पैदा कयो,
सिंध में पाणीअ जी खोड़ थींदी, माण्हू बुख मरंदा त बग़ावत पैदा थींदी, तव्हां केतिरनि माण्हुनि खे गोलियूं हणंदव, सभु कुझु सम्झायो आहे। पर हिननि जी सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे, नथी अचे त हाणे मथो हणण बि अजायो आहे। सिंधी माण्हुनि खे बि ख़ुशफ़हमी आहे त डेम ठहंदी त पाणी हिकिड़ो दफ़ो या डेम ठहे, बाक़ी जेके रहियल ज़मीना थियनि, जेके अधो ख़बर उहे बि जॾहिं फ़सुल न थियनि त पोइ जेका पोइ माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ पंजाबी मीडिया वटि, जजनि वटि, फौज वटि छा हूंदो, सियासतदाननि वटि छा हूंदो। जॾहिं सभु भींग थी वेंदी, हड़ भींग थी वेंदी, पोइ ॾिसूं त हिननि बग़ावतुनि खे केतिरनि माण्हुनि खे गोलियूं हणी मारनि था। छो जो आख़िर दुनिया ते वेठी आहे न, जॾहिं हिननि बंगालियुनि ते गोलियूं हलाइण त दुनिया लही पई। ही पंहिंजे मुल्क जूं पाड़ूं वेठा खोटनि, ही पंहिंजा बुनियाद वेठा ठाहिनि, हिते बंदरगाहूं ठाहिनि था, हुते डेमूं ठाहिनि था। ही बंदरगाहनि जो हिसो कटिजी वियो त अलाए मिटी चटींदा अलाए छा। पर हिननि खे सम्झ में नथो अचे त असांखे सम्झाइण जी ज़रूरत बि न आहे, जेको वणनि सो कनि। हितां जे माण्हुनि खे बि इहो शौक़ु आहे त असली कराची में पाणीअ जा फुहारा फाटी पवंदा, ज़मीनुनि मां पाणी खुटंदो ई कोन। इहो शौक़ु बि सिंध जो माण्हू पूरो करे, पंजाब जी आर्मी बि पंहिंजो शौक़ु पूरो करे, पंजाब जा जज बि पंहिंजो शौक़ु पूरो कनि, इहो मज़ो वठी ॾिसनि। उन खां पोइ जेका सूरत आहे उनखे कंट्रोल बि हिननि खे करिणो आहे, असांखे न आहे करिणो। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। साईं, इन सां गॾु हिकिड़ो ॿियो सवाल हिते हुयो त चीफ जस्टिस पारां इन ॻाल्हि ते बि बरहमी आहे त तव्हां पंहिंजी राय जो इज़हार बि नथा करे सघो मुखालफ़त में। असां मुखालफ़त किथे था कयूं, असां त हक़ीक़तूं पेश था कयूं। न त यानी असां सिर्फ़ु हक़ीक़तूं पेश था कयूं। असीं त चऊं था त तव्हां जेकॾहिं पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणो था त असां शुरू कयूं, बिस्मिल्लाह हे कुहाड़ो तव्हांजो पेर हणो। चीफ जस्टिस त घर हलियो वेंदो, भोगणो त एजेंसियुनि खे पवंदो। पर वज़ीर आज़म पाकिस्तान उहो बि लॻो पियो आहे त असां बि गॾिजी करे डेम जी फंडिंग कयूं। ही त पॉलिटिकल पार्टी आहे, इन्हनि जो त मुस्तक़बिल आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान जा नओं ख़बर ई कोन्हे, नओं पुराण सभिनी खे ख़बर आहे। इन करे नवाज़ शरीफ़ पंजाब इहो डेम जो सभु वॾो हामी हो, पर ॻाल्हाईंदो न हो। आख़िरी सवाल हिकिड़ो तव्हां खां पुछंदासीं त सिंध में हिन वक़्त ताईं को मोर्चो न जुड़ी सघियो आहे इन समूरे महाज़ खे फेस करण जे लाइ। सिंध जी सॼी सियासत खे जेका आहे जो गैर फाल करण, गैर मुअसर करण जूं कोशिशूं हली रहियूं आहिनि। इन सूरत हाल में मां सिंध जे क़ौम परस्तनि या सिंध जे सिविल सोसाइटीअ लाइ छा कमेंट्स नथो करे सघां पियो, छो न इहो बि नथो चई सघां त उहे कुझु करण जी पोज़ीशन में न आहिनि। ईअं चवण बि ईअं आहे त उन्हनि दोस्तनि ते हिकिड़े क़िस्म जी फतवा जारी करणा त उहे कुझु नथा करे सघनि। यकीननि उहे कुझु करे सघनि था ऐं कंदा। असांखे हमेशह उमेद रखणु खपे, पूरी उमेद रहणु खपे। इहा बि उमेद रख भाषा ठहण खां पोइ पाणी मिलंदो, इहे सभु उमेदूं रखणु खपनि। ना उमेद असांखे न थियणु खपे कंहिं बि फोर्स मां। बाक़ी असीं बि सिंध में रहूं था, छो जो तूं ऐं मां गॾिजी एतिहाज कयूं भला। वॾी महिरबानी साईं दिलशाद भुट्टो सीनियर। साईं असां सां गॾु साईं दिलशाद भुट्टो सीनियर हुया। वक़्तन फ़वक़्तन असां पंहिंजनि प्रोग्रामनि में साईं जी क़ीमती राय ज़रूरु वठंदा आहियूं। त हिन वक़्तु सिंध मुंझियल बीठी आहे चौवाटे ते, ऐं चौवाटे ते बीहण खां पोइ साईं दिलशाद भुट्टे जहिड़ा सिंध दोस्त हमदर्द दोस्तनि खां दिल जो अहवाल वठणु, तव्हां ताईं पहुचाइण, इहो असां पंहिंजो फर्ज़ सम्झूं था। तव्हांखे इहो मामिलो कीअं थो लॻे, असांखे ईमेल कयो। साईं खां को सवाल हुजे या असां खां को सवाल हुजे या प्रोग्राम खे बहितर करण लाइ के राया हुजनि, असांखे ज़रूरु पंहिंजी ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे इन आस उम्मीद सां इजाज़त ॾींदा त जदोजहद जारी रहणु घुर्जे। ग़लति खे ग़लति चओ, सही खे सही चओ, ऐं जिते बीहो त उते बीही करे मुर्ची सां मुंहुं ॾियो। इन ॻाल्हि सां सदाई करे महिरबानी। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।